हो नादान कहिड़ो कम क्यों थी, कारी हर ते पेर रखियो थी। हो जैसा रिश्तो रखियो तो दिलिया, उहो बेवफा नसलिया, उहो बेवफा नसलिया। दोस्तों अस्सलाम वालेकुम, या अली मदद तव्हांजो पंहिंजो मास्टर शाहबान चाचर। जीअं त हीउ न्यू एल्बम मुंहिंजो अची रहियो आहे दिलबर कंपनी में, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि हाजी दाऊद भागत साहब। 12 एल्बम मुंहिंजा अची चुका आहिनि उन कंपनी मां, ऐं हीअ 13 जी तयारी आहे। सो ॾाढी कंपनी सुठी आहे माशाल्लाह। ऐं अदा हाजी भगत ॾाढी महिनत थो करे, अल्लाह उनखे ख़ुशि करे। ऐं असां इन कंपनी खां मुतमिन आहियूं। ऐं चीफ सिलेक्शन करे रहियो आहे अदा रुस्तम खारो साहब, ऐं सिलेक्शन करे रहियो आहे मुंहिंजो पिरी प्यारो भाउ हाजी सजण रबवाणी साहब, ऐं रियाज़ अहमद रबवाणी साहब, गुलाम हुसैन रंजवाणी साहब, ऐं दिलशाद बुलदी साहब, ऐं वलारी हिजवाणी मुंहिंजा पिरी प्यारा भाउ। इन कैसेट में अदा गुल पाहार साहब जो बि ॾाढो प्यारो गीत हूंदो, मुंहिंजो जानी भाउ आहे मशहूरु महान शाइर आहे सिंधड़ी जो। हीअ मुंहिंजी कैसेट जो हिकिड़ो प्यारो गीत आहे, दोस्त जे नाले कयां पियो। हो धाड़े थियण जो शौक़ न हो, मजबूर ज़माने आहे कयो। धाड़े थियण जो शौक़ न हो, मजबूर ज़माने आहे कयो। धाड़े थियण जो शौक़ न हो, ओ मजबूर ज़माने आहे कयो। बेले में रहण जो शौक़ न हो, मजबूर ज़माने आहे कयो। हीअ मुंहिंजी नई कैसेट जो कलाम आहे, दिलबर कंपनी मां हीअ मुंहिंजो नंबर अची रहियो आहे। इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾाढो एल्बम ही पसंदि ईंदो। महिरबानियूं, या अली मदद।